नाज़रीन, मीरपुर बठोर में पुछड़े जे आबादगारनि जाफरवाद शाख में पानी की खोट खिलाफ सरापा एहतजाज बनियल आहिनि। इन हवाले से पेश आहे करीमदाद चांडियो जी हीअ रिपोर्ट। जी नाज़रीन, जाफरवाद जो गंजबाग शाख में निकरे तो उनमें पानी की सख्त खोट है। आबादगार जो सरापा एहतजाज उन फसल सुकी सड़ी वया उन्होंने खोरवा बठोरो रोड ते एहतजाजी मुज़ाहिरो किया। असां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा मसला आहिनि। 32 आरडी में पानी मुकम्मल सुकल आहे ही कोन। जेका वल आई आहे अहिड़ी किनी वल आई आहे जेका सॼो थरे उनखे जेको शाख के तबाह करे छॾियो आहे उन। ऐं पानी जेको आहे वापसी गंजबर में वञे पियो पर असांजे जाफरा में नथो अचे। असांजे इंजीनियर सां ॻाल्हि ॿोल थी आहे। इंजीनियर जो चवणु आहे त 20 कलाक मां मशीन थो ॾियां। 20 कलाक मशीन जो कम ई कोन्हे हिते। घटि में घटि असांखे 200 कलाक मशीन ॾिनी वञे जे असांजे शाख जी खाती कराई वञे ऐं असांजे ज़मींदारनि खे नुक़सान खां बचाए वञे। सफ़ाई न थी आहे जेका उनजी खाती कराई असांखे ॾिनी वञे, उनजी सफ़ाई कराई जीअं ज़मींदारनि खे हिन मुश्किलात मां हिन नुक़सान खां बचायो वञे। पुछड़ जा आबादगार आहियूं, टेल जा ते पानी बिल्कुलु कोन थो पहुचे। असांजा बेजारा तव्हां विज़िट करे ॾिसो त असांजा बेजारा तबाह थी विया आहिनि। कुझु बि कोन्हे, को पानी असां वटि पीअण लाइ कोन्हे, विज़ू करण लाइ कोन्हे। महिरबानी करे असांखे खाटी कराए पानी ॾिनो वञे जीअं असांजा बच्चा बुखनि खां बची सघनि। जाफरा वाह जाफरा ॿियो को बि वाह वहे पियो, फुल वहनि पिया। असांजो जाफरा माना घटि ई घटि पियो अचे। इन जे करे महिरबानी करे असांखे पानी ॾियो। माण्हू नांग कोन थो सुरी सघे। किथां जेको आबाद करियूं ककर सड़ी विया असांजा। असांखे 200 कलाक मशीन ॾियो त असांजो बेचारो त बचे। असांजा ककर सड़ी तबाह थी हलिया। ककर ने उपाड़ लाइ पानी कोन्हे। राति ॾींहुं 12 बजे उपाड़ी था ककर सड़ी विया असांजा। पर असल में छा आहे जो जाफराबाद जी केतिरे टाइम खां खाटी कोन थी आहे। उनमें किचिरो जेको सो जाम अची वियो आहे। इन करे पानी खे घस ई नथो मिले। पानी अॻियां किथां ईंदो। ऐं आपाशी वारनि जी नाअहली आहे। आपाशी वारनि जे इंजीनियर खे खपे त जेको सो मुसलसल हुतां खां शुरू खां खाटी कराए जाफराबाद जी पुछड़ ताईं त पानी टेल ताईं पहुची सघे। असांजे जाफराबाद में इंतिहा खां वधीक वलियूं डंगर किचरा थी विया आहिनि। महिरबानी करे जेको तो शाख जी सफ़ाई कराए 200 कलाक असांखे मशीन ॾिनी वञे जीअं त असांजी सफ़ाई थी असांजा बेचारा बची सघनि। जी नाज़रीन, आबादगार ने तव्हां वीचार ॿुधा। उन्हनि जो चवणु आहे त जाफरा जेको 52 आरडी आहे, जेको 20 आरडी में पानी आहे, 32 आरडी जेके बिल्कुलु सुके पे पुछड़ ते पानी कोन्हे आहे। इंतज़ार खटी सां गॾु करीमदाद चांडियो, मेहरान टीवी न्यूज़, मीरपुर बठोरो।